जंहिंखे पंहिंजे हाल जी ख़बर नथी पवे तंहिंखे ॿिए जे साल जी ख़बर न पवंदी। दोस्तों, उत्तर हिंदुस्तान जे अलवर रियासत जे राजा श्री सवाई जयसिंह 1000 रुपया फ़ी ॾींहं जे हिसाब सां हफ़्ते खन जे लाइ मुंबईअ जो वॾो नजूमी मिस्टर अलास्टर घुरायो। साणुसि ॿियनि बि केतिरनि ई इनामनि जो वाइदो कयो वियो हो। नजूमी जॾहिं मुक़रर वक़्त ते अलवर स्टेशन ते पहुतो त संदसि आदुर भाउ करण जे लाइ केरु बि न पहुतो। सॼी राति स्टेशन ते बेवाहुनि वांगुरु धिका खाइण बाद सुबुह जो जॾहिं टांगे में चढ़ी राजा जे महलात ते पहुतो त दरबान ऐं सिपाहियुनि खेसि राजा सां मिलाइण जे बजाए जेल उमाणे छॾियो। महीनो खन जेल में दाहूं कूकूं कयईं। तंहिंखां पोइ खेसि कढी राजा आॾो पेश कयो वियो। राजा खे पाण सां थियल जुठ बाबति ॿुधाईंदे चयईं त मूंखे ख़बर हुजे हा त मूंसां अहिड़ी जुठ थींदी त जेकर मां न अचां हा। राजा चयुसि त तो लाइ इहा सेखत ई काफ़ी आहे। तोखे पंहिंजे ॿिए ॾींहं जी ख़बर नथी पवे त तोसां छा थियण वारो आहे त तोखे मुंहिंजे हाल जी ख़बर कीअं पवंदी। महाराजा दड़को ॾींदे चयुसि त जंहिंखे पंहिंजे हाल जी ख़बर नथी पवे तंहिंखे ॿिए जे साल जी ख़बर न पवंदी। मतिलब त ग़ैब जी ख़बर फ़क़ति ख़ुदा खे ई आहे। दोस्तों, इन बारे में अव्हां छा चवंदो कमेंट सेक्शन में ज़रूर ॿुधाइजो ऐं पंहिंजे यारनि दोस्तनि खे हिन वीडियो में मेंशन बि ज़रूर कजो।